गुरु साध संगत जीओ, वाहिगुरु जी का खालसा वाहिगुरु जी की फतेह। साध संगत जी जी तो लड़ीवार जपजी साहिब जी विचार हलंदे। अॼु जपजी साहिब जी टेटीह पौड़ी जी विचार करणी आहे। सो टेटीह पौड़ी के अंदर भी जहिड़े तरीक़े सां 32 पौड़ी के अंदर साहिब ज़बान के ज़ोर ते सम्झाईंदा त तू परमात्मा खे नथो पाए सघीं। इन तरीक़े सां साहिब टेटीह पौड़ी के अंदर सम्झाईंदा, चवंदा तूं तुझो कंहिं शइ ते ज़ोर आहे ई न। ज़ोर चइबो ताक़त खे, चवंदा तो वटि काई ताक़त आहे ई न, सॼियूं ताक़त आहिनि परमात्मा वटि। सो अचो इन बाणी के जपजी साहिब जी टेटीह पौड़ी के सम्झण जी कोशिशि कयूं, कुछ विचारूं। साहिब फरमाईंदा, चवंदा आखण जोर चुपे न जोर। हिते गुरबाणी अनुसार इन जोर के ज़ोर भी चयो आहे। ज़ोर माना समर्थ आहे, ज़बरदस्ती। तुझी काई ज़बरदस्ती, तोखे काई ताक़त न आहे। भाव आखण जोर चुपे न जोर। न बंदे जो चुप रहण ते पंहिंजी ताक़त हली सघे थी, न ॻाल्हाइण ते काई ताक़त रहे थी। ये ताक़त कंहिं वटि आहे? परमात्मा वटि। तव्हां इंसान ॾिसंदा हूंदो कंहिं जो ॻाल्हो बंदि थी वेंदो आहे, कई जी ज़बान बंदि थी वेंदी। आखण जोर चुपे न जोर, कई चुप भी न रही सघंदा आहिनि। आखण जोर चुपे न जोर, जोर न मंगण देण न जोर। न असांजो मंगण ते कुछ जोर आहे, न ॾियण ते कुछ जोर आहे। भाव असां परमात्मा को न कुछ ज़बरदस्ती कुछ भी नथा वठी सघूं। आखण जोर चुपे न जोर, जोर न मंगण देर न जोर, जोर न जीवण मरण न जोर। न असांजो इहा त साफ़ हिकिड़ी साम्हूं ॾिसण वारी ॻाल्हि आहे त बंदे जो न जीअण ते ज़ोर आहे। भाव पंहिंजी रज़ा अनुसार जेको आहे न बंदो जी नथो सघे। बंदो चए अगरि पंहिंजी रज़ा अनुसार पोइ कॾहिं मरणु चाहींदो ई न। जोर न जीअण, जोर न जीवण मरण न जोर। न मरण ते जो कोई ज़ोर हलंदो आहे, उहो केरु आहे? उहो परमात्मा आहे, जेको जंहिंजो जीअण ते बि ज़ोर हले थो, असांजे जीअण ते बि, असांजे मरण ते। असां भाव हे जेको आहे न परमात्मा पाण आप नाथ नाथी, हे सॼी असांजी जेकी काया आहे, हे सृष्टि आहे सॼी उन परमात्मा जे हथ में आहे। जोर न जीवण मरण न जोर, जोर न राज माल मंसूर। ऐं पंहिंजे ज़ोर सां ई, पंहिंजी ज़बरदस्ती ताईं कोई राज माल जंहिंजे मिलण सां मन में शोर थी वञे, उन ते बि पंहिंजो ज़ोर नथो हले। भाव तो वटि काई बि ताक़त न आहे, तो वटि काई बि ताक़त न आहे जो तूं कंहिं शइ खे हथियाए सघे। छो त तूं पाण इन दुनिया में वञण वारो आहे, हिते सदा थिर रहण वारो न आहे। ध्यानु ॾिजो 27 पौड़ी जे अंदरि जपजी साहिब जे अंदरि सोदर के हा सोगर के हा जितबे सर्व संभाले। त हे सृष्टि पूरी जेकी आहे न परमात्मा जो हिकिड़ो घरु आहे। आमतौर ते असां चवंदा 4 ॾींहं जा महिमान आहियूं। आमतौर ते कंहिंजे घर जे अगरि महिमान थी वञूं त उन घर जो मालिक त ॿियो हूंदो आहे न। असां त हुनजे घर महिमान थी था वञूं न। जे अगरि हिन सृष्टि में असां सभई हिक ॿिए खे चवंदा 4 ॾींहं जा महिमान आहियूं। 4 ॾींहं जा जेकर असां महिमान आहियूं त इन सृष्टि जो, इन घर जो कोई मालिक बि त हूंदो न। जे अगरि असां महिमान आहियूं, इन सृष्टि जो जेको मालिक आहे उहो परमात्मा पाण आहे। ऐं जेको घर जो मालिक हूंदो आहे न, सॼा कम उन अनुसार थींदा आहिनि। महिमान जी सलाह सां कुझु बि नथो थी सघे। उन मालिक खे वणंदो उहो घर जी सेटिंग जीअं रखे। साहिब फरमाइंदा, चवंदा जोर न राज माल मंसूर। चवंदा न असांजो माल सां राज सां कोई बि ज़ोर न आहे। ज़ोर ज़बरदस्ती सां असां हथ नथा करे सघूं, पाए नथा सघूं। जंहिंसां मिलण सां मन में शोर जो अर्थ आहे शोर। जॾहिं बंदो ज़्यादा माल वग़ैरह में मन ललचाए वठंदो आहे न, मन लुभाए वठंदो आहे न, त मन में उनजे में फुरना हलंदा आहिनि, शोर हलंदा आहिनि। मन शांति न थी सघंदो आहे। चवंदा जंहिंजे मिलण सां मन में शोर थो थी वञे। जोर न सुरती ज्ञान वीचार। चवंदा न असांजे ज्ञान वीचार करण ते, सुरती ते असांजे कोई ज़ोर आहे। जोर न सुरती ज्ञान वीचार, आत्मिक टिकाव जे लाइ बि असां वटि कोई बि ज़ोर न आहे। जोर न जुगती छुटे संसार, जुगती रहत। चवंदा न असां वटि उहा ताक़त आहे, न इंसान वटि उहो ज़ोर आहे जंहिंजे ज़ोर सां, जे अगरि उहो ज़ोर मिली पए, उहा ताक़त मिली पए त छुटे संसार, आवागमन को, अचण वञण को, जनम मरण को छुटिजी पए। जे अगरि इहा जुगती प्राप्त थी वञे त। पर इन जुगती ते बि बंदे जो ज़ोर न आहे। जोर न जुगती छुटे संसार। जे अगरि बंदे वटि न चवण जो ज़ोर आहे, न सोचण जो, न मंगण जो ज़ोर आहे, न ॾियण जो, न जीअण जो, न मरण जो,
पोइ इहे ज़ोर इहे जेके ताक़त आहिनि सभई कंहिं वटि आहिनि? चए था कर वेखे सोए, कर जेको सॼी सृष्टि जो सृजनहार आहे, सिरजणहार आहे, ठाहिण वारो। चवनि था जिस हथ जोर, जिस उन परमात्मा जे हथ में ई सॼा ज़ोर आहिनि, समर्थ आहिनि, ताक़त आहिनि। जिस हथ जोर कर वेखे सोए, नानक उत्तम नीच न कोई। भाव चइण सां न कोई उत्तम न नीच आहे। कीअं? तुंहिंजी रज़ा में राज़ी रहण सां ई उत्तम आहे। जीअं जपजी साहिब जी ॿी पौड़ी जे अंदरि आहे, त इन जो सिधो अर्थ त ईअं ई आहे, नानक उत्तम नीच न कोई। ऐं परमात्मा तुंहिंजी रज़ामई कई जीव उत्तम बणिजी था वञनि, तुंहिंजी रज़ामई कई जीव नीच बणिजी था वञनि। पर साईं चवंदा नानक उत्तम नीच न कोई। तव्हांजे हुकुम अनुसार ई जेको हठ कंदो उहो नीच आहे, जेको ग़लति कमु करे थो, मंदा कमु कमाए थो, उहो नीच आहे। जेको चङा कमु कराए थो, तव्हांजे अॻे निमिरता करे थो, सजदो करे थो, तव्हांजी सिफ़त साला करे थो अंदरो, उहो ऊचो आहे, उत्तम आहे। साईं फरमाए था, चवंदा जिस हथ जोर कर वेखे सोए, जंहिं वटि सॼियूं ताक़त आहिनि, उहो सॼी सृष्टि जो सृजनहार आहे। नानक उत्तम नीच न कोई। वाहिगुरु जी का ख़ालसा, वाहिगुरु जी की फ़तेह।